सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस कश्मीर कंधकोट घोटकी और शिकारपुर जिलन के कचे में एक हफ़्ते अंदर धाड़ेलन खिलाफ कार्रवाई मुकम्मल करे रिपोर्ट पेश करने की हिदायत करे छी। बुधायो वने त शहरन के छुपयो अगवा कयो वने। अगवाउन में केर केर मुलविस है। चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी पारा DIG सखर और DIG लाड़काणो के एक हफ़्ते अंदर अग भराई रिपोर्ट पेश करने की हिदायत। सिंध हाई कोर्ट में अमन अमान बाबत आला सतही इजलास की सदारत कंदे चीफ जस्टिस चयो त केर केतरो भी ताकतवर छो न हुजे, अमन अमान खराब करण वारन के अंजाम ताईं पहुंचाए वने। चीफ जस्टिस कराची में अमन अमान की सूरताल ते बेगणती जो इज़हार कंदे हालतूं बेहतर करण लाइ कदम खणण की हिदायत कई। DG रेंजर्स इजलास दौरान कराची में कार्रवाई लाइ रेंजर्स के पुलिस जा अख्तियार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सिंध में अगवा की वारदातुन ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वधीक 3 ॼणा अगवा। लखी गुलाम शाह वेझो कचे वारे इलाइक़े मां शागिर्द समेत 2 ॼणा अगवा थी विया। पुलिस शागिर्द आमिर अली महर ऐं ॻोठाणे फरीद महर जे अगवा थियण जी तस्दीक करे छॾी। सनवासी 14 वरनि जो नीगर हसनैन जामछोरे मां गुम वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। मजबूरी आप सवाल ऐसे करते हैं, आपकी पुरानी एक है, आपको आज 2.5 साल के बाद प्रिया कुमारी याद आई है। मुझे समझ में नहीं आता है कि ये क्यों। प्रिया कुमारी के पास हम लोग भी गए थे, इतनी इन्वेस्टिगेशन हुई है, इतनी इन्वेस्टिगेशन हुई है, हद से ज्यादा। अब सिर्फ प्रिया कुमारी नहीं है, वो हमारी भी बच्ची है। दूसरों की बच्चियां जो होती हैं रात, वो भी हमारी बच्चियां हैं। प्रिया कुमारी के अलावा भी बहुत से कुछ ऐसे वाकयात हुए हैं, उन पे भी आपको बोलना चाहिए। हम सब पे बोलते हैं और ये जानबूझ के जो आप हाइप क्रिएट करते हैं, मुझे समझ में। प्रिया कुमारी बाबत सवाल ते खुर्शीद शाह कावड़जी पियो। KT न्यूज़ जे सवाल ते खुर्शीद शाह चयो त प्रिया कुमारी खां सवाइ ॿिया मामला बि खोड़ आहिनि, उन्हनि ते छो नथो ॻाल्हाए वञे। सिंध मां केतिरा ई ॿार अगवा आहिनि, रुगो प्रिया वारे मामले खे निमाइश छुपियो कयो वञे। मामले बाबति घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिते नथो ॿुधाए सघां। सखर जे संग्रार वारे इलाइक़े मां 2.5 साल अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी की जांच लाइ जुड़ल JITs में DSP सिराज लाशारी ऐं अब्दुल कदूस कलवड़ भी शामिल। ॿिन्ही DSPs ते बदल धार टीमूं जोड़ी हुई। हिकड़ी टीम शकी माण्हुनि जा बयान कलम बंद कंदी त ॿी टीम सबूत गॾु कंदी। इंटेलिजेंस बुनियाद ते मालूमात गॾु करण लाइ हिक ॻुझी टीम भी क़ाइम। नींगरी जे अगवा वारे वक़्तु मुक़रर थियल SHOs ऐं वॾनि मुंशियुनि खां बि जांच थींदी। पाकिस्तानी शहरनि के क़त्ल करण वारे भारती साज़िश बेनकाब थियण ऐं भारती दिफ़ा वारे वज़ीर राजनाथ सिंह पारां वधीक पाकिस्ताननि खे क़त्ल करण जी रिथाबंदी करण वारे एतराफ़ जी पाकिस्तान पारां मज़मत। परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान भारती मुदाख़लत ऐं शहरनि जे क़त्ल बाबति सबूत आलमी बिरादरी खे ॾेई चुको आहे। राजनाथ जो वधीक पाकिस्ताननि खे क़त्ल करण जी रिथाबंदी करण वारो बयान ॾोह जो एतराफ़ आहे। आलमी बिरादरी मुदाख़लत ऐं गैरकानूनी क़दमनि ते एहतसाब करे। भारती दिफ़ा वारे वज़ीर जो बयान साबित करे थो त भारत पाकिस्तान में दहशतगर्दी वारनि कार्रवाइनि में मुलविस आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त भारत खे ख़बर आहे त पाकिस्तान अंदरि कार्रवाई जो कंहिंसे कहिड़ो जवाब मिलंदो। पहिरीं बि भारत पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कई त संदसि हिकु जहाज़ तबाह थियो ऐं पायलट गिरफ़्तार थियो। हाणे बि भारती हुकूमत इलेक्शन सबबि अहिड़ा बयान ॾेई रही आहे। पाकिस्तान खिते में अमन चाहे थो पर मुदाख़लत जो भरपूर जवाब ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो। वज़ीर आज़म उमिरि जी अदायगी करण सां गॾु सऊदी वली अहद ऐं ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कंदो। परॾेही वज़ीर इसाक डार, नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ ऐं ॿिया बि वज़ीर आज़म सां गॾु रवाना। PTI बानी खिलाफ तोशाखाना केस सियासी बुनियादनि ते ठाहे वियो। बुशरा बीबीअ खे ज़हर नाहे ॾिनो वियो त टेस्ट छो न पई कराई वञे। PTI अॻवान बैरिस्टर गोहर चयो आहे त बुशरा बीबीअ जे शौकत खानम मां टेस्ट कराई वञे।
इलेक्शन कमीशन आईनी ज़िम्मेवारनि में नाकाम वियो आहे। असांजी खटियल उम्मीदवारनि खे बि हाराए पियो वञे। बलूचिस्तान के जिले पंजगोर में सिक्योरिटी फोर्सेस जो ॻुझे इतला ते ऑपरेशन। 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब फायरिंग जी ॾेवठ में दहशतगर्द हसरत समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मवाद थे। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि खिलाफ़ कार्रवाइनि में मुलस हुआ। बिशाम में चीनी इंजीनियर्स ते हमले वारे वाक़े बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वॾो एक्शन। RPO हज़ारा समेत 15 ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो। डायरेक्टर दासू हाइड्रो पावर प्रोजेक्ट ऐं DPO अपर ऐं लोअर कोहिस्तान डिस्ट्रिक्ट खिलाफ़ बे ज़ाब्ते जी कार्रवाई जी हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त वज़ीर आज़म दासू वाक़े ते इंक्वायरी कमेटी जोड़ी हुई। रिपोर्ट जी रोशनी में कुछ ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन। 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द शहरनि जी टारगेट किलिंग में मुलस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बद कयो वियो आहे। ऐं उमरकोट ठट्टो झमपीर थाणो बुला खान पिपरे समेत भर पासे वारनि इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मौसम खुशगवार थी वई।